वेलकम बैक नाज़रीन। द मॉर्निंग ऑफ धरती में एक दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चऊं था। ऐं नाज़रीन, अॼु खां पोइ असां हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे पंहिंजे हिन प्रोग्राम में। डे बाय डे असांजी कोशिशि आहे त हिन प्रोग्राम खे यादगार ऐं ख़ुशगवार बणायूं। सो नओं सिलसिलो असां शामिलु कयो आहे सुहिणा सुखुनि जे नाले सां। हिन सिलसिले में असीं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ जेके सिंध जा ॾाहा आहिनि उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। सो अॼु जंहिं मौज़ू जी असां चूंड कई आहे उहा आहे ख़ुशी। ख़ुशी जंहिंजी ॾींहों ॾींहुं खोट थींदी पई वञे। हर माण्हू खे तव्हां पुछो अॼु जे दौर में ॿारु हुजे या वॾो, उहो तव्हांखे डिप्रेस नज़र ईंदो न, परेशान नज़र ईंदो। अजीब ग़रीब माण्हुनि में परेशानियूं आहिनि। सो सुवालु इहो पैदा थो थिए त इहे परेशानियूं छो आहिनि, घटि कीअं कजनि, ईअं खे घटि कीअं कजे ऐं ख़ुशि कीअं रहिजे। सो हिन मामले ते असीं वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। वीडियो लिंक ते असां सां मौजूदु आहिनि प्रोफेसर KS नागपाल साहब। पाण कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। सॼी सिंध ऐं मुल्क उन्हनि खे सुञाणे, नामियारा तालीमदान आहिनि। सूफ़ियज़म ते ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तमामु सुठो लिखनि था, तमामु सुठो ॻाल्हाइनि था। नागपाल साहब तमामु घणी महिरबानी। ऐं अॼु जंहिं टॉपिक जी असां चूंड कई आहे उहा आहे ख़ुशी। सो अव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त ख़ुशी खे कीअं हासिलु कजे। जीअं उस्ताद बुखारी चयो त जेकॾहिं ख़ुशी ख़रीद करणु जहिड़ी शइ हुजे हा त मां बि ख़रीदां हा खणी हिन ईद ते। सो ख़ुशी ख़रीद नथी करे सघिजे पैसनि सां, पर ख़ुशी हासिलु करण जा ॿिया खोड़ तरीक़ा आहिनि। सो अव्हांजी नज़र में ख़ुशी छा आहे ऐं ख़ुशी कीअं हासिलु करे सघिजे थी? अॼु जो प्रोग्राम मां कयां थो ख़ुशीअ ते। ख़ुशि हूंदा न, ख़ुशि हुजो। जी इहो तव्हांजे हथ में आहे। ख़ुशि हुजणु ऐं ना ख़ुशि हुजणु इहो तव्हांजे हथ में आहे। कीअं? हाज़ुर ॿुधायां थो। ख़ुशी ॿाहिरि नाहे, शयुनि में नाहे। असांजे अंदरि हिकिड़ी वॾी ग़लतफ़हमी आहे त बंगलो हूंदो, गाॾियूं हूंदियूं, नौकर चाकर हूंदा त असां ख़ुशि हूंदासीं। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो, जेकॾहिं तव्हांजा अहिड़ा के दोस्त हुजनि या पाड़े में रहंदड़ हुजनि, तव्हां उन्हनि जे अंदरि लीओ पायो। ज़िंदगी थ्रो आउट, यानी हीअ जेका ॻाल्हि मां चवां थो इहा अदब, तसौफ़ ऐं तजुर्बे जी ॻाल्हि चवां थो। मुंहिंजो बि मुशाहिदो आहे ऐं तव्हांखे हाणे चवां थो त वॾो मुशाहिदो कयो। सभ खां वॾो मुशाहिदो महात्मा गौतम बुद्ध कयो। यानी हिकिड़े बादशाह जो पुटु, वॾो जोधो जवान जेको महाराजा थियण वारो हो, उहो सभु कुझु छॾे ॿाहिरि जॾहिं ॾिठईं त दुनिया ॾाढी दुखी आहे। हू ॿाहिरि निकिरे थो ऐं सभिनी खे सम्झो इंटरव्यू करे थो, ॾिसे थो। राजा पाण राजा हो, उनखे ख़बर ई त असांजे घर में कहिड़ियूं साज़िशूं आहिनि। हुनजो सॻो सौटु हुनखे नाकाम करण खां कोशिशूं कंदो हो। त जेतिरा वॾा माण्हू, जेतिरो वॾो पैसो, ओॾियूं वॾियूं साज़िशूं। यकीन कयो मुंहिंजी ॻाल्हि जो। ओतिरा वॾा फुरना, ओॾा वॾा फ़िक्र, ओतिरो वॾो भउ। तव्हां इहो ॿुधो हूंदो त पैसो इंसान जो दुश्मन आहे। अगवा करे था वञनि, रोज़ खणी था वञनि, फुरण ते नथा पैसा ॾियूं त मारे था वञनि। हाणे ही उहे ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां रोज़ ॾिसो था। पोइ बि असां चाहियूं था त असां वटि तमामु घणो पैसो हुजे। इहा मूर्खता आहे जी। त हुन जेको महात्मा गौतम बुद्ध इवन जंगलनि में रहंदड़ साधुअनि सां बि हुनजा इंटरव्यू थिया। हू पाण रहियो वञी उते ऐं पोइ जेको नतीजो ॾिनई, ऐं हुन चयो त सर्वम दुखम दुखम। सर्वम माना सभ जा सभु माण्हू, दुखम माना दुख में आहिनि, ॾुख में आहिनि। हिन काइनात ते ॾुखु छायल आहे। तव्हां TV खोले ॾिसो, अॼुकल्ह सॼी दुनिया जूं टीवियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। सुख आहे उहो तव्हांजे अंदर में आहे। तव्हां ख़ुशि रहणु चाहियो त ख़ुशि रही सघो था। हा, उन ख़ुशीअ जो ख़ज़ानो हिकिड़ो ज़िंदा मिसाल तव्हांखे ॾेखारे सघां थो। उहो आहे ॿारु। हे मुंहिंजो पोटो आहे कबीर।
हाणे हे ॾिसो छा थो करे, ही पंहिंजे नेचुरल पोज़ में आहे, ही पियो खशट करे थो, हिन खे ॾुख ग़म छुहे बि नथो, छो? हाणे ही अॼु जे बीमारी में मुब्तला थी वियो आहे ऐं मां इहा ॻाल्हि सभिनी लाइ चवणु चाहियां थो, असां पूरी कोशिशि कयूं था त हिन खां मोबाइल खसूं। ही हिन जे अखियुनि लाइ डेंजरस आहे। रांदि कुॾे खिले ही तव्हांखे हमेशह मस्ती में नज़र ईंदो। मुंहिंजो ही जेको कबीर आहे, ही त बेइंतिहा मस्ती जो माण्हू आहे, बेइंतिहा। इहा ख़ुशी तव्हांजे अंदरि आहे, इहा कीअं निकिरंदी इहा वरी सुभाणे असां डिस्कस कंदासीं, पर मुंहिंजी ॻाल्हि यादि कयो, अंग्रेज़ी वारनि लाइ ॿुधायां त हैप्पीनेस इज़ विदिन नॉट विदाउट। वरी ॿियो इतां ई शुरू कंदासीं हिन कोटेशन खां। प्रोफेसर साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी जेको तव्हां पंहिंजी मसरूफ़ ज़िंदगी में थोरो टाइम कढियो असांजे शो जे लाइ। सो बिल्कुलु ख़ुशी छा आहे, केॾियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं प्रोफेसर साहब, बिल्कुलु। ऐं जेकॾहिं पाण बि उन ते अमल कयूं त असीं बि ख़ुशि ख़ुशि रही सघूं था। सही हो, ज़बरदस्त। ऐं असांखे उमेदु आहे त हीउ सिलसिलो बि अव्हांखे पसंदि ईंदो। ख़ुशि रहण जे हवाले सां प्रोफेसर साहब ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं। ईंदड़ ॾींहंनि में बि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे असांजे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे जेको सेगमेंट हूंदो आहे इंतिहाई इंट्रस्टिंग, उहो आहे सोशल मीडिया जे जहान में झाती असीं पाईंदा आहियूं। मुख़्तलिफ़ दिलचस्प ऐं यादगार ऐं बामक़सद वीडियो तोड़े जेके तस्वीरूं आहिनि उहे अव्हांखे ॾेखारींदा आहियूं। सो अॼु बि असां कुझु तस्वीरुनि जी चूंड कई आहे, कुझु तस्वीरूं आहिनि, कुझु वीडियो आहिनि। स्क्रीन ते नज़र अचनि थियूं। हिकिड़ी पीर्सन आहे जेकी ईअं करे बीठी आहे ऐं माशाल्लाह इलाही क्यूट थी लॻे। दिल जवान होना चाहिदा, उमिरि अचकी रखिया। बिल्कुलु, ॻाल्हि इहा ई आहे त तव्हांजी दिलि जवान हुजणु खपे, उमिरि सां हुनजो को बि वास्तो न आहे। ऐं पंहिंजा नाज़रीन ॾिसंदा हूंदा त हीअ पीर्सन औरत आहे, पर हुनजो फैशन ॾिसो, हुनजो लुक ॾिसो, स्टाइल ॾिसो, बिल्कुलु नौजवाननि वारो हुनजो स्टाइल आहे जेको सो ॾाढो सुठो पई लॻे। हीअ पीर्सन औरत ॾाढी सुठी पई लॻे ऐं ज़बरदस्त ईअं ई आहे त ज़िंदगी खे ईअं ई इंजॉय करणु खपे। सो हिकिड़ी तस्वीर मूं वटि बि आहे ऐं मूं वटि जेका न तस्वीर आहे उहा ज़बरदस्त तस्वीर आहे ऐं उहा तस्वीर आहे हिकिड़ो जानवर आहे जंहिंखे असीं सिंधी में नोरीडो बि चवंदा आहियूं। हर इलाइक़े में हुनजो मुख़्तलिफ़ जेको आहे सो नालो थी सघे थो। उहो लेटर बॉक्स जेको आहे कंहिं वण में लॻल आहे या घर जे ॿाहिरियां, उहो लेटर बॉक्स खोले पियो ऐं चेक करे पियो। लॻे थो हुनखे मुंहिंजे लाइ का लेटर आयो आहे, कंहिं ख़त जो हुनखे इंतज़ारु आहे। उहो गानो बि आहे न, चिट्ठी आई है चिट्ठी आई है। सो हाणे हिन नोरीड़े खे इंतज़ारु आहे कंहिंजी चिट्ठी जो। हाणे ढकणो पूरो मथे नाहे खुलियल, अधु ताईं हुनजी नज़र आहे। सो असांखे ख़बर नाहे त हुनखे कंहिं चिट्ठी लिखी या न, लिखी बि आहे, मोकिली बि आहे या न, पर लिखणु खपे। वीचारो इंतज़ारु थो करे, सो चिट्ठी जो हुनखे इंतज़ारु आहे। ऐं जी नज़र हिकिड़ी तस्वीर ॿी तानिया वटि बि आहे, ॾाढी इंट्रस्टिंग। कहिड़ी तस्वीर पिया ॾेखारियो? हिकु बंदर आहे जेको मोबाइल खणी बीठो आहे ऐं ॾिसो बंदर खे बि हाणे मोबाइल जो बुखार आहे। इंसान त इंसान, बंदरनि में बि हाणे मोबाइल जो क्रेज़ अची वियो आहे। हू चवंदा आहिनि सिंधी में हिकिड़ी चवणी आहे त कारो बद कब्रे सां रंग न मटे आदत मटे। सो माण्हुनि सां गॾु रही रही जेके जानवर आहिनि उन्हनि में बि उहे जेके आदतूं आहिनि उहे ट्रांसफर थियनि पियो थियो। सो हिकिड़ो बंदर आहे, पाणी में ॿुॾल आहे, तव्हां ॾिसंदा हूंदा पंहिंजी स्क्रीन ते। सो उहो मोबाइल मूंखे लॻे थो त नसीर साहब ही पंहिंजी सेल्फी ठाहे थो या कंहिंखे SMS थो करे। हा, या सेल्फी या मूंखे त लॻे थो कंहिंखे मैसेज कंदो हूंदो ज़रूरी त मे बि आउं इंजॉय पियो कयां, अव्हां बि अचो हिते, या चवंदो हूंदो त ॿुॾां पियो पाणी में, मूंखे संभालियो, अचो। ज़बरदस्त। सो बंदर ते बि मोबाइल जो बुखार आहे, माण्हुनि ते त आहे ई आहे। अच्छा, हीअ जेका मूं वटि हीअं तस्वीर आहे तानिया, उहा ॾाढी इंट्रस्टिंग ऐं बामक़सद आहे। जीअं असां चयोसीं बामक़सद बि हूंदियूं आहिनि। सो हिकिड़ी ॿारड़ी आहे नंढड़ी, उहा वीचारी स्कूल वञे थी पई ऐं उतां खां गाॾी गुज़री आहे एतिरी स्पीड में जो उहो रस्तो जेको कचो हो, सो समूरी जेका कीचड़ जंहिंखे चऊं या गप ऐं गारो चऊं, उहो हुन न्याणी जे मुंहं ते अची पियो आहे। हुनजी समूरी ड्रेस, हुनजो चहिरो ख़राबु थी वियो आहे। सो इन सां मां त इहो चवंदुसि त उहा जेका न्याणी आहे न, उनजो चहिरो ख़राबु न थियो आहे, पर उन माण्हू जेको किरदारु आहे न, जेको उन गाॾी में वियो हूंदो, उन पंहिंजे पाण खे निर्वार कयो आहे त उहे छा आहिनि। सो ज़रूरु असांखे ख़्यालु रखणु खपे जेकॾहिं असीं कंहिं बि गाॾी में सवार आहियूं ऐं किथे को कचिरो आहे, का गप आहे, त उतां थोरो आहिस्ते असीं वञूं त जेके ॿिया माण्हू आहिनि उहे मुतासिर न थियनि। ऐं ख़ासि तौर ते बारिशुनि जी सीज़न खां पोइ त रोडनि जी सूरत हाल तमामु घणी जेका आहे उहा ख़राबु थी वई आहे ऐं माण्हू खॾा बि तमामु घणा थी विया आहिनि। सो असांखे एहतियात करणु खपे, पंहिंजी ज़ात में कंहिंखे तकलीफ़ न अचे। ॻाल्हि इहा आहे, मक़सदु इहा आहे। बिल्कुलु।
ऐं नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे मुख़्तलिफ़ जेके वीडियोज़ आहिनि उहे अव्हांखे ॾेखारण जो। सो हींअर जेका असां वटि वीडियो आहे उहा आहे हिकु जेके पीरसनी आहिनि उहे कराची में हिते बीठा आहिनि, राजपर साहिबु आहिनि, कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि साईं। लियाकत राजपर सभा काउंसलर बि आहिनि गुलशन हदीद मां, ऐं उहे उन्हनि जी हिकिड़ी ख़ुशूसियत अथव इहा त कंहिं बि मसइले ते को बि सोशल जेको इशू हूंदो आहे न उहो माइक्रोफोन खणी करे ऐं बीही रहंदा आहिनि त हीअं कयो हीअं कयो। अॼु हू बीठा आहिनि, दवाउनि जा जेके रेट आहिनि उहे हुकूमत वधाए छॾिया आहिनि, 200% ताईं दवाऊं महांगियूं थी वियूं आहिनि, तमामु घणा माण्हू परेशान आहिनि। सो उन ते हू बीठो आहे, हुकुमराननि खे ललकारे थो पियो त हुकुमरानो दवाई सस्ती करो त जीअं माण्हुनि जी पहुच में अचनि। नसीर पहिरां ईअं हूंदो त दवाउनि ते लिखियो हूंदो त बच्चनि जी पहुच खां दूर रखो, तमामु दवाएं बच्चों की पहुंच से दूर रखें। ईअं सम्झो हुकूमत ईअं थी चए त ग़रीबनि जी पहुच खां दवाउनि खे दूर रखिजो। ज़बरदस्त ॻाल्हि करे पई तानिया, त बिल्कुलु अॻे इहो हर दवा ते लिखियो पियो हूंदो तमामु दवाएं बच्चों की पहुंच से दूर रखें, ॿारनि जी पहुंच। हाणे हुकूमत चवे थी त अहिड़ी पॉलिसी इख़्तियार कई आहे जो आम माण्हू जी पहुच में ही दवा हुजे ई न। सो अफ़सोस जो मक़ाम आहे, न रुगो दवाऊं पर हिन हुकूमत जी जेकॾहिं असीं कारकर्दगी ॾिसूं, पेट्रोल जा अघु हुजनि, गैस जा हुजनि, बिजली जा हुजनि, अटे जो अघु हुजे, खंड जो जंहिंखे चीनी चऊं उहो हुजे, कंहिं बि शइ ते उन्हनि जो कंट्रोल कोन्हे, प्राइस कंट्रोल कोन्हनि, ऐं उनजो पोइ हल इहो था कढनि त शयूं महांगियूं कयो त जीअं उहे माण्हुनि ताईं पहुचनि। छाकाणि त जॾहिं हुकूमत जी इहा दावा हुई त असां जेकॾहिं रेट नथा वधायूं त पोइ शयूं मार्केट मां गाइब थी थियूं। भई रियासत जी रेट किथे आहे, पोइ जेकॾहिं केरु अव्हांखे नथो मञे ज़ाहिर आहे उन्हनि ख़िलाफ़ु हुकूमत खे ई एक्टिव थियणो पवंदो। सो ही बामक़सद हिकिड़ी वीडियो अव्हां ॾिठी, हुकुमराननि खे चैलेंज थो करे साईं त दवाउनि जा जेके अघु आहिनि उहे घटि कयो त जीअं माण्हुनि जी पहुच ताईं अचनि। ऐं तानिया ही ॿी जेका वीडियो आहे उहा खिपरे जी आहे, यूसी आहे खिपरो ऐं समन शाह ॻोठु आहे, अलीशेर मरी उतां जो हिकिड़ो रहवासी आहे शाह नवाज़ मरी साहिबु, उनजो नंढड़ो ॿारड़ो आहे, कहिड़ो क्यूट ॿारड़ो आहे जंहिंजे आंड्रे जो जेको आहे सो ऑपरेशन थियल आहे। तक़रीबन उनखे 6 महीना थी विया आहिनि, उहे आंड्रा जेके आहिनि उन नंढड़े जा अञा ताईं ॿाहिरि आहिनि। बारिशनि जे करे उते उहो समूरो इलाइक़ो तमामु घणो मुतासिर थियो आहे, हिन ख़ानदान जा जेके ॾुख आहिनि उहे ॿीणा थी विया आहिनि। ऐं हीउ पोहरेत जेको आहे इलाइक़े जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे हुकूमत खे अपील पियो करे तुंहिंजे नंढड़े जी ज़िंदगी बचायो, उनजो ॿीहर ऑपरेशन थींदो, इहे आंड्रा वापसि वेंदा। इहे उहे माण्हू आहिनि जिन्हनि खे असल में मदद जी ज़रूरत आहे। सो असां हाणे हिननि जी मदद कयूं त वधीक बहितर आहे। आम माण्हुनि खे हिननि जी मदद करणु खपे, जेके तक जा चूंडियल नुमाइंदा या सरंदी वारा। हीउ को एॾो वॾो हिन ते जेको ॿुधाए पियो त एतिरो को ख़र्च बि कोन्हे को, 2 साल थी विया आहिनि नंढड़े जो ऑपरेशन न पियो थी सघे, ऐं उहो कहिड़ी कर्ब में कहिड़ी तकलीफ़ में गुज़रंदा हूंदा। हिकु जेके वालदेन आहिनि उहे हिन जो दर्द सम्झी सघंदा जिन जा बचा आहिनि। सो ख़ुदा रा जेको बि माण्हू हीउ वीडियो ॾिसे थो ऐं हिन ते एतिरो को इलाज ख़र्च कोन थो अचे, सो अव्हां हिननि जी मदद कयो। अलाह ताला अव्हांखे तमामु घणो ॾिनो आहे। गॾो गॾु आउं इहो बि चवंदुसि त खिपरे सां ई वास्तो रखंदड़ अहमद मरी जेको ॿारड़ो जंहिंजो कुकड़ मरी वियो गंदो पाणी पीअण जे करे, उनजी वीडियो तमामु घणी वायरल थी हुई। सभिनी उनजो नोटिस वरितो ऐं उन्हनि ते हाणे कुकड़नि जी बारिश थी वई आहे, हर कोई कुकड़ बि मोकिले पियो, पाणी बि मोकिले पियो। सो असांखे उमेदु आहे त हिन मामले हीउ जेको इंतहाई सेंसिटिव मामिलो आहे, कुकड़ जो मरण बि अहम हो उन ॿारड़े जे लाइ, पर हीउ अहम मामिलो आहे उन ॿारड़े जी ज़िंदगी बचाइण जे लाइ। सो शाहनवाज़ मरी साहिब जो जेको ॿारड़ो आहे दिलदार मरी, दिलदार जी यार मदद कयो ऐं उनजी ज़िंदगी बचायो। ऐं असांखे उमेदु आहे त अॼु जे प्रोग्राम खां पोइ को न को उन सां ज़रूरु राब्तो कंदो ऐं हिन ॿारड़े जी जेका आहे उहे ज़िंदगी बचाईंदा। सो नाज़रीन, असांखे उमेदु आहे त असांजो अॼु जेको हीउ सिलसिलो आहे सोशल मीडिया जे जहान में जाती अव्हांखे यकीनन पसंदि आयो हूंदो। ऐं हींअर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी हिकिड़ी ॿी महिमान शख़्सियत बि आहे, उहा असांखे जॉइन कंदी। ऐं छा त शख़्सियत आहे उहा, पर्सनली आउं उन्हनि खां ॾाढो मुतासिर आहियां। सिंध जो जेको बि नौजवान नस्ल आहे अॼु ताईं हू उन्हनि जे दिलनि जी तर्जुमानी करे थो। सिंध जा नामियारा शाइर आहिनि, उन्हनि जी हिकु हिकु सिट कमाल आहे। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भूए सॼी जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर। सो इन्हनि सिटनि जो जेको बानी आहे उहो असांजो अॼु जो महिमान आहे। ऐं यकीनन अव्हां सम्झी विया हूंदा त उहे केरु आहिनि। वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ करायूं था अव्हांजी उन सां मुलाक़ात। असीं घटि ॻाल्हाईंदासीं, कोशिशि आहे शाइरी ॿुधंदासीं। सो ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ शख़्सियत सां ॻाल्हि ॿोल बि कयूं था, गॾो गॾु उन्हनि जी शाइरी बि ॿुधूं था। सो वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक।